अॼुकल्ह मादे जे मरीज़नि जे अंग में वाध थी रही आहे या ईअं चइजे त मादे जे मर्ज़ जी सुञाणप करणु हाणे तेज़ थी वियो आहे। छो त इन खां अॻु जेके अलामतूं ज़ाहिर थींदियूं हुयूं माण्हुनि जो इन पासे ध्यानु न हूंदो हो त इहो को मादे जो मर्ज़ बि थी सघे थो। घणा माण्हू हाणे सम्झी चुका आहिनि त मादो बि घणियुनि ई बीमारियुनि जो सबबु बणिजंदो आहे। कंहिंखे गैस बदहज़मी बेचैन करे थी त कंहिंखे मादे में साड़ो निंड फिटाए थो। इन जो सबबु अल्सर बि हूंदो आहे जेको असुल में मादे या आंड्रनि जे अंदरें हिस्से में ज़ख़म हूंदो आहे। इहा वाक़ई हिकु तकलीफ़ ॾींदड़ सूरत आहे जंहिंजो सबबु ज़हनी परेशानी ऐं तेज़ मिर्चनि जो इस्तेमालु आहे। जेकॾहिं अव्हां अल्सर जे मर्ज़ खां बचणु चाहियो था त चांहि उहे शरबत बंदि करियो जंहिंमें कैफ़ीन हुजे। बाज़ारी शयूं बर्गर चिप्स ऐं ॿिया खाधा खाइणु छॾे ॾियो। सादी ग़िज़ा जीअं दालियूं ऐं भाॼियूं खाओ। हिक वक़्त में पेट फूके खाइण खां पासो करियो। हमेशह थोरो थोरो खाओ। वक़्फ़े वक़्फ़े सां इस्पगोल खीर या ॾहीअ सां वापराईंदा रहो। ॻाढ़ा मिर्च इस्तेमालु न करियो ऐं खाधे में खाजरे तेल जी जाइ ते ज़ैतून जो तेल इस्तेमालु करियो। अव्हां खे माखी पंहिंजी ग़िज़ा जो हिसो बणाइणु घुरिजे जॾहिं त तरियल शयुनि खां मुकमल पासो करणु घुरिजे। अव्हां खे मादो ठीकु करण लाइ मेवनि जो इस्तेमालु करणु घुरिजे। घटि सणभ वारियूं शयूं खाओ। इन लाइ मच्छी बहितरु आहे।